धीअ तोखे अल्लाह सां हीअ नई ज़िंदगी ॾिनी आहे, हाणे त पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु कर। ॾिसो मां, तूं ख़ानदान जी पहिरीं छोकिरी हुई जंहिं एयर होस्टेस जी जॉब कई, जंहिं ते सॼो ख़ानदान ख़ुशि कोन हुयो, ऐं तो वरी पंहिंजी पसंदि सां शादी बि कई, जंहिं ते मिटनि माइटनि सां इलाही इख़्तिलाफ़ थिया, नफ़रतूं वधियूं। भला इहे महल आहे छा हिननि ॻाल्हियुनि करण जी? न मां, बाबा खे ॻाल्हाइण ॾे। हिन वक़्तु तो पंहिंजो घर छॾियो ऐं प्यार कंदड़ मुड़ुस छॾियो ऐं पंहिंजी नई दुनिया वसाइण लाइ तो हिकु नओं फ़ैसिलो कयो, त तो सही कयो या ग़लति, पर मूं तो आगे डिस्टर्ब तो न कयो। एक्चुअली आऊं हितां गुज़रियुसि पे, आऊं सोचियमि त सुमल खे ॾिसंदो वञा। अरे बाबा, तूं आयो आहे, असांजी दिलि वॾी थी वई आहे। वेहो। मां ठरां बचा, भली आहे, लख भेरा आहे, मुंहिंजी दिलि ख़ुशि थी ॾाढी। तव्हां कीअं आहियो हाणे? तूं त माराइण जी पूरी कोशिश कई, पर मुंहिंजी हयाती हुई जो मां बची वियमि। मां सम्झुसि न, तूं छा पई चवणु घुरी? पर मां सभु सम्झी वई आहियां त तूं कहिड़ी सोच जो मालिक आहीं। छोरी, दिमाग़ में धकु लॻो अथई छा जो अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे? पुट तूं बीठो छो आहे? तूं वेहो न, हिन छोकिरी जी त मत खसिजी वई आहे। बाबा, मां ग़लति न आहियां। सुमल, अकुल खां कमु वठ धीअ, इहो छा पई चवें? अम्मा, तोखे ख़बर न आहे त ही कहिड़ी सोचनि जो मालिक आहे। हे पंहिंजे मतिलब जे लाइ कुझु बि करे सघे थो। मूं त हिन सां प्यार कयो, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ मूं हिन सां शादी कई, पर हिन मूंखे छा ॾिनो? हिन हमेशह तोखे प्यार ॾिनो आहे ऐं तुंहिंजी ख़ुशीअ खे पंहिंजी ख़ुशी सम्झो आहे, तुंहिंजे ॾुख दर्द खे पंहिंजो कयो ऐं हमेशह तुंहिंजे लाइ फ़िक्रमंद रहियो। जॾहिं त तूं हिनखे छॾे वई ऐं पोइ बाबा, अवां हिन जी चालाकियुनि खे कोन था सम्झो। सुमल, मां जो अखियूं कॾहिं बि धोखो न आहिनि खाईंदियूं। हीउ अॼु बि तोसां मोहबत करे थो जेतिरी पहिरियों कंदो हुयो तोसां। हीउ त हेतिरो कुझु थियण जे बावजूद बि तोखे पंहिंजो करणु आयो आहे, हिते हली आयो आहे। त पोइ मां इहो सम्झां न त मूंखे माराइण जे लाइ मुंहिंजा पंहिंजा घर भाती हुया। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।